बलोचिस्तान के इलाइक़े गंदा खां वेझो मस्जिद नवाज़ अली शाह जो 3 ॾींहनि वारो सालियानो उर्स मुबारक अॼु खां शुरू थी वियो। दरगाह के गादी नशीन सैयद जुम्मन शाह पारां मज़ार ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते ईंदड़ माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त ॾाढो ज़बरदस्त मेलो आहे। सिक्योरिटी जो इंतज़ाम VIP आहे, सख़्त आहे। हिते हर शइ आहे, बाज़ार आहे, चाहे माण्हू आया आहिनि, काफ़ी एंटरटेन थिया आहिनि। सर्किस वग़ैरह आहे, चाहे मौत का कुआ आहे, काफ़ी अहिड़ा सुठा शयूं आहिनि जेके माण्हू एंटरटेन थियनि था। परे परे जा दोस्त भी अची मेलो ॾिसण जे लाइ आया। सूराब को भी आया, ज़हरी को भी आया, खुशदार को भी आया मेले ॾिसण जे लाइ। हर शइ महांग पती हुई आहे, अचण वञण खां इन को लहराइण महांग पई ॻाल्हि का। बाक़ी मेलो त माशाल्लाह भलो आहे। सिम पई आहे, अशी पई आहे, माजून आहे, किशमिश आहे। अॼुकल्ह वॾा ख़र्च लॻा पिया आहिनि, महांग जो दौर थी वियो आहे। इन हिसाब सां असां अपील कयूं था, महिरबानी करे असांजा जेके बि मल रजिस्टर थियल आहिनि नौकरियूं ॾिनियूं वञनि। सिक्योरिटी के सख्त इंतजाम करने की हिदायत की। और आप देख रहे हैं कि ये जो मेला है इसके बैक साइड पे और इस साइड पे तमाम मेले को जो है वो सील किया गया है। परे परे जा माण्हू बि अचनि वञनि था। DPO साहब, सब पुलिस, SHO साहब सब असां सां तावन में बा। 3 शिफ्ट में सिक्योरिटी काम कर रही है, 30 बंदे और टोटल अप टू 130 मेरे ख्याल में हमारे पास सिक्योरिटी पर्सनल्स हैं और साथ में ATF वाले भी है। कैमरा टीम से गॾु सलीम गोपांग, सिंध टीवी न्यूज़, गंदा खां बलोचिस्तान।